ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदासीं। मिठी मां बरसात सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा ख़ाली कराइण जी हिदायत कई आहे। लाउड स्पीकर्स ते पढ़ा बि ॾिना विया। डीसी अमलदारनि समेत शहर जो दौरो कयो। सूमरा ऐं सिराण कॉलोनियूं ख़ाली कराइण जी हिदायत। बरसात सबबि सिराण ऐं सूमरा कॉलोनियुनि में ॿोॾ जा इम्कान आहिनि। म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन जो इहो चवणु आहे। असां सां ख़बर शेयर कयूं पिया। रहवासी पंहिंजे सामान समेत महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾपलाण कनि। नोटिफिकेशन जारी कयो पियो आहे। बरसात जे पाणी जी नेकाली वारो कम खे तेज़ कयो वञे। डेप्टी कमिश्नर थरपारकर जो इहो चवणु आहे। असां सां ख़बर शेयर कयूं पिया। मिठी मां बरसात सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा ख़ाली कराइण जी हिदायत। लाउड स्पीकर ते पढ़ा ॾिना पिया वञनि। डीसी अमलदारनि समेत शहर जो दौरो कयो। सूमरा ऐं सिराण कॉलोनियूं ख़ाली करण जी हिदायत। बरसात सबबि सिराण ऐं सूमरा कॉलोनियुनि में ॿोॾ जो इम्कान आहे। रहवासी पंहिंजे सामान सूधो महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾपलाण कनि। बरसात जे पाणी जी नेकाली वारो कमु तेज़ कयो वञे। डीसी थरपारकर इहा हिदायत कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं फ़कीर बशीर खां। अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी बिल्कुल, तेज़ बरसात थरपारकर जी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जारी आहे। डिप्टी कमिश्नर थरपारकर अलीम जागीरानी जेको आहे मिठी शहर जो दौरो कयो आहे। डिप्टी कमिश्नर जेको आहे ऐं उन सां गॾु एडिशनल डिप्टी कमिश्नर वन रियाज़ अहमद शेख, चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी मिठी डॉक्टर मनोज कुमार मलानी, असिस्टेंट कमिश्नर मिठी फरीद अनीस सां गॾु इहो दौरो कयो आहे। सिराण कॉलोनी, सूमरा कॉलोनी समेत बरसात जे इलाइक़नि खे जेको इंतिज़ामिया आहे उहो लॻाइण जे लाइ आगाह करे छॾियो आहे। ऐं म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन इहो हिकु अहिड़ो नोटिस जारी करे चयो त सिराण कॉलोनी, सूमरा कॉलोनी मिठी ॿोॾ जा जेके इम्कान आहिनि उहे वधी रहिया आहिनि। उन करे पंहिंजो सामान ॿिए पासे शिफ्ट कयो वञे। महफ़ूज़ हंधि ॾांहुं उन्हनि जो वधीक चवणो त हिननि खे जेको आहे महफ़ूज़ हंधि ॾांहुं मुंतक़िल कयूं था त जीअं जानी ऐं माली नुक़सान खां जेको उहे बची सघनि। तव्हांखे ॿुधायां त इस्लाम कोट मिठी समेत वधीक बरसाति पवण जे करे मार्केटूं जेके आहिनि उहे बंदि थियण शुरू थी वियूं आहिनि। ॿेहराड़ी वारे इलाइक़नि में काफ़ी जेके कचा घर आहिनि उहे ॾही पट पइजी विया आहिनि। सरकार जे फ़कीर ज़िले इंतिज़ामिया नोटिस बि जारी कयो आहे। जीअं मां ॿुधायो पिया त दौरो बि थियो आहे, पढ़ा बि ॾिना पिया वञनि। छा महफ़ूज़ हंधनि जो को इंतज़ाम कयो वियो आहे या सिर्फ़ु कॉलोनियूं ख़ाली करण जे लाइ चयो वियो आहे? कमिश्नर तरफ़ां वरितो पियो वञे। सिराण कॉलोनी में जेका पंपिंग स्टेशन आहे उनजो दौरो कयो पियो वञे। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर लाॻापियल अमलदारनि खे हिदायत कंदे चयो त बरसाति जे पाणी जी नेकाली वारो कमु जेको आहे उहो तेज़ कयो वञे। जी फ़कीर बशीर, आवाज़ अचे पियो मुंहिंजो? जी जी। अच्छा, ज़िले इंतिज़ामिया के इंतज़ाम बि कया आहिनि या सिर्फ़ु इलाइक़ा ख़ाली करण जो ऐलान कयो वियो आहे? ज़िले इंतिज़ामिया को इंतज़ाम उन्हनि जे महफ़ूज़ जायुनि ॾांहुं मुंतक़िल करण जे लाइ को महफ़ूज़ जायुनि जो बंदोबस्तु न आहे कयो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो नोटिस जारी कयो आहे। ॿिए पासे गाॾियुनि वसीले ऐलान पियो कयो वञे त उहे जेको आहे पंहिंजा इलाइक़ा ख़ाली कनि। जॾहिं त जेके मुतासिर ॿोॾ मुतासिर माण्हू आहिनि उहे परेशानी मुब्तला आहिनि त हाणे उहे वञनि था आख़िर केॾांहुं वञनि। महिरबानी अव्हां जी।